पंजाब का गुजरियल 3-4 सदियुनि में आया। उन्हनि जा वॾा अफ़सर उहे हुया जेके सिंध मां पंजाब में लॾे विया हुया। जॾहिं अरबनि जे अचण खां पोइ सिंध मां हर पासे लॾ बणाइण थी हुई, जीअं 20 साल अॻु पाकिस्तान ठहण बैदि थी हुई। इहे पंजाब खां आयल हिंदू केतिरा गुरु नानक जा पुजारी हुया ऐं पाण सां हू गुरमुखी खणी आया। संदन जालू भी अक्सर घर में गुरमुखी सिखंदियूं पढ़ंदियूं हुयूं। पंजाब खां ॿिया सनातनी हिंदू आया, जिन तोड़े संदन ब्राह्मणन सिंध में 5वीं सदी खां चालू नागरी अखर वरी नए सिरे जिंदे कराया। सिंध में ॿिया हिंदू राजस्थान का आया हुया, उहे भी पाण सां देवनागरी अखर खणी आया ऐं सिंध में देवनागरी जो पुराणो इतिहास वरी चालू थियो। ॿिया सिंधी कच्छ खां आया, उहे गुजराती लिपि कमु आणींदा हुया। जेके असल को सिंधी हिंद सिंध में रहिया पिया हुया, उहे देवनागरी चालू कंदा आया। जेका लिपि लिखित में घणे में घणो सिंध जे हिंदुनि में ज़माने में चालू हुई, सा सिंधी जो खुदाबादी नमूनो जेको पहिरीं गादीअ जे हंधि खुदाबाद में कमु ईंदो हो। जॾहिं 1843 में अंग्रेज सिंध में आया, तॾहिं थोरनि सालनि अंदरि रिथ रिथियाऊं त पारसियुनि बदिरां सिंधी ॿोली पंहिंजे सरकारी कारोबार वास्ते कमु आणी। ॾिठऊं त सिंध जा आम मुसलमान त पारसी ॿोली ॼाणनि ई कोन था। होॾां सॼो सरकारी कारोबार पारसीअ में पियो हलियो। मकानी कामोरा सभु पारसी ॼाणींदा हुया। अंग्रेजी सरकार फ़ैसिलो कयो त ख़ल्क जे ॿोलीअ में ई कारोबार हलाइण ठीकु आहे। इते सवाल उथियो त सिंधी ॿोलीअ वास्ते कहिड़ी लिपि अख़्तियार कजे जंहिं द्वारा सिंधी ॿोली कामरनि खे सेखारिजे ऐं सरकारी स्कूल खोले आम माण्हुनि जे ॿारनि खे सिंधी लिखण पढ़ण सेखारिजे। सिंध जे कमिश्नर उन वक़्तु 1848 में सभिनी ज़िलनि में पंहिंजनि अमलदारनि खां लिखी पुछो त सिंधी ॿोली लाइ अरबी लिपि कमु आणिजे या सुधारियल खुदाबादी जेका सभु लखनऊ जेर जबल मुकम्मल कई वई आहे जा लिपि देवनागरी तां ठहियल हुई। देवनागरी लिपियुनि जो मुख्य हिमायती हो मिस्टर स्टैक, जंहिं सिंधीअ मां अंग्रेजीअ में ऐं अंग्रेजीअ मां सिंधीअ में 2 डिक्शनरियूं देवनागरी लिपीअ में ठाहियूं। मिस्टर स्टैक जो गुजराती ऐं मराठी ॿिन्हिनि ॿोलियुनि जो ऐं कुझु संस्कृत जो चङो अभ्यास कयल हो। सिंधी ॿोली उन्ही नस्ल जी आहे ऐं संदन भेण आहे। इहो ज़ाहिर हो ऐं इन करे उच्चारण वग़ैरह लाइ भी नस्ल जी अरबी लिपि असुल न ठहंदी, इहो संदसि निश्चय हो। मिस्टर स्टैक लिखियो त सिंधी लिपि जीअं सिंधी ॿोली भी संस्कृत मां निकिती आहे, इन करे रूप ऐं अखरनि जो उच्चारण में तमामु घणो पंजाबी ऐं गुजराती ऐं ॿियनि अहिड़ियुनि ॿोलियुनि जे लिपि वांगुरु ई आहे। ॿिए पासे अरबी लिपि जो हिमायती हो मिस्टर बर्टन, जंहिंजो अरबी पारसी ॿोलियुनि जो गहरो अभ्यास कयल हो। सिंधी ॿोलीअ जो घणो अभ्यास न कयल हुयुसि। ॾिसो लिखे थो त सिंधी ॿोली हिंदुस्तान जे ॿियनि ॿोलियुनि खां पूर्ण रीत निराली आहे। संदन व्याकरण गॾु सॾु आहे। ॿोलीअ जा इस्म ऐं इस्म मां ठहियल लफ़्ज़ संस्कृती ॿोलीअ जा आहिनि, पर फ़ैल ऐं ज़र्ब पारसी ॿोलीअ जे नमूने ते जोड़ियल था ॾिसनि।
सिंधी ॿोली अरबी लफ़्ज़नि सां भरपूर आहे। हुन मिस्टर ट्रम्प जंहिं पहिरें सॼो शाह जो रिसालो छपायो ऐं सिंधी ॿोलीअ जो व्याकरण लिखियो ऐं जंहिंखे सिंधी ॿोलीअ जे हिकु माहिर करे लिखियो थो वञे, तंहिंजो रायो साफ़ आहे। सिंधी ॿोली संस्कृत ॿोलीअ जे कुटुंब जी शुद्ध ॿोली आहे। उत्तर हिंदुस्तान जी ॿियनि ॿोलियुनि पंजाबी ऐं हिंदी खां सिंधी ॿोली धारियुनि लफ़्ज़नि खां वधीक अर्ज़ी आहे। मराठी, हिंदी, पंजाबी ऐं बंगाली ॿोलियुनि जे भेंट में सिंधी ॿोलीअ जी हिंदुस्तान जे अॻियां प्राकृतिक ॿोलीअ जी पाण सां वधीक वेझी माइट्री आहे ऐं पंहिंजा अॻियां व्याकरण जा सभई नेम चालू रखंदी आहे। इन करे सिंधी ॿोलीअ जे ॿियनि ॿोलियुनि खे ख़ासि रीस करणु घुरिजे। मिस्टर बर्टन ते अरबी तहज़ीब जो घणो रंग चढ़ियल हो। हू अरबिस्तान में रही आयो हो, मुसलमान जो वेश करे उते वञी काबे जी ज़ियारत कई हुई जिते गैर मुसलमाननि खे अचणु कोन ॾींदा हुआ। सिंध में रहंदड़ वॾनि ज़मींदारनि सां घाटी अच वञ हूंदी हुयसि। जिते सिंध में नौकरी हुयसि त उते हिकु ज़मींदार जे धीउ ते आशिक़ थी पियो। उन नींगर बि खेसि प्यार जी मोट ॾिनी। ॿिन्हिनि जो नींहुं हो, पर आख़िर में शादी कान थी। इन जो बटन जे दिलि ते सदाई घाट रहियो। जंहिं माहौल में मिस्टर बटन अवल अरबस्तान में ऐं पोइ सिंध में रहियो ऐं जेका अरबीअ में होशियारी हासिल कई, इन करे संदसि नालो कुदरती तौरु अरबी लिपीअ जे फ़ाइदे में हो। पाण जेके मुख्य सबब उन्हनि ॾिनऊं 1848 में लिखित में ॾिनई त छो सिंधी ॿोलीअ लाइ अरबी लिपि अख़्तियार कजे ऐं संदसि अखरनि में ई आहिनि। घणे वक़्त खां जेके किताब सिंधीअ में लिखिया विया आहिनि से अरबी लिपि में आहिनि। लिखंदड़ बि सभु मुसलमान हुया जे पाण बि अरबी लिपि सिखिया हुया। ॿियो सबब, जेके सिंधी तालीम याफ़्ता आहिनि पर अरबी लिपि न सिखिया आहिनि से जल्द सिखी वेंदा। छो कि पारसी लिपि अॻ में अचे थी। अरबी लिपि खां पोइ सिखणु सवलो आहे। जंहिं अमलदार खे हिंदुस्तानी या पारसी अचे थी सो थोरनि ॾींहंनि अंदरि अरबी अखर तिखो पढ़ी वेंदो। सिंधी पारसी पूरी तरह कोन सिखिया आहिनि पर उन्हनि खे बि महीनो खनि लॻंदो। देवनागरी सिखण में उन्हनि खां घणो वक़्तु लॻंदो जो उहा लिपि खां बिल्कुलु निराली आहे। टियों सबब, सिंध में अहिड़ो को छिड़ो तालीम याफ़्तो मुसलमान हूंदो जो अरबी लिपि न पढ़ी सघंदो। छाकाणि त ॾेही हाकमनि उन लिपीअ खे हिमथायो ऐं सभिनी मदरसनि में उहा सेखारी वेंदी हुई। इस्लाम जे चश्मे यानी अरबिस्तान खां घणो परे वारनि मुल्कनि जा रहवासी ऐं अणपढ़ियल मुसलमान अखरनि खे घणी इज़त सां ॾिसंदा आहिनि। मूं केतिरनि ई अफ़गाननि खे इन्हनि अखरनि खे सैल्यूट कंदो ॾिठो, सलाम कंदे ॾिठो ऐं केतिरनि ई सिंधियुनि मुसलमाननि खे इन लिपीअ जे अखरनि जे अदब खे नज़र सां निहारींदे ॾिठो। छो जो इन लिपीअ में क़ुरान लिखियलु आहे। इन हक़ीक़त करे हिन परगणे जे हिंदुनि जेकी ॿुधायो अथऊं त मुसलमाननि जे ॾींहंनि में जेकॾहिं को हिंदू अरबी अखरनि में लिखियलु किताब खणंदो हो त पोइ संदसि तौर कराए खेसि मुसलमान कंदा हुया। इन ते मूंखे एतबार अचे थो। सॼे सिंध में हिंदू हीअ अरबी लिपि असुल पढ़ी कोन था सघनि पर मुसलमान नंढी उमिरि खां
वठी इहा लिपि सिखनि था। ही मथियर आया ऐं दलील मिस्टर बर्तन सरकार ॾे 1848 में लिखी मोकिलिया, जॾहिं सिंधी ॿोलीअ जे सरकारी तरफ़ फ़ैसिलो थिए थियो। जंहिं लिपीअ में लिखियल किताब रुगो हथ लॻाइण सां हिंदुनि खे मुसलमान कयो वेंदो हो, संदन तोहर कराईंदा हुया। उन लिपीअ खे उन्हनि जी संतान भारत में असांजी सिंधी लिपि, असांजी सिंधी लिपि कोठे गुमराह थी रही आहे। अरबी लिपीअ खे अरबी कोठणु खपे। सभिनी जिलनि मां अमलदारनि मां घणनि सुधारियल खुदाबादी हिंदू सिंधीअ जे फ़ाइदे में राय ॾिनो त सिंधी ॿोली असुल में संस्कृत सां लाॻापो रखंदड़ संदसि भेण आहे। उन जा उचार वग़ैरह अहिड़ा आहिनि जिन लाइ अख़बार देवनागरी या सुधरियल खुदाबादी लिपीअ में मिली सघंदा, न कि अरबी लिपीअ में। छो जो उहा अरबी सेमेटिक कुटुंब जे ॿोलीअ जे उचारनि ते जोड़ियल आहे। ऐं कमिश्नर जो राय हुयो त सॼे सुवाल ते सिंध जे कमिश्नर वीचार करे मुंबई सरकार खे सिफारिश कई त खुदाबादी सुधारियल लिपि सिंधी ॿोलीअ लाइ अख़्तियार कजे। बम्बई सरकार जो राय हो। बम्बई सरकार सिंधु कमिश्नर जी सिफारिश क़बूल कई ऐं हिंदू सरकार खे लिखियो त सिंधी ॿोलीअ लाइ का मुक़रर पूरी लिपि कान्हे ऐं हिन वॾी कमीअ खे पूरो करण लाइ रिथियो वियो आहे त सिंधी लिपीअ जे खुदाबादी नमूने खे सुधारे लाखनाऊ ॾेई उहा कमु आणिजे ऐं इहो कमु कैप्टन स्टैक खे सुपुर्द कजे, जंहिंमें अॻु में ई सिंधी ॿोलीअ जे पंहिंजे होशियारीअ लाइ नामाचार माणियो आहे। सिंधी लिपि छाखे थो चइजे? मथे ख़त मां साबित थियो त अरबी लिपि सिंधी ॿोलीअ लाइ 1851 वारे लंदन मां ईस्ट इंडिया कंपनी सिंध में मुसलमाननि जे घणाईअ करे मंजूर कई। उन खां अॻु सिंधी लिपि नालो देवनागरीअ मां निकितल खुदाबादी लिपीअ जो, जंहिंखे पोइ अरबी लिपि कमु अचण बैदि हिंदू सिंधी करे बि कोठण लॻा। लंदन मां हुकुम थियो। हिंदू सरकार भी सुधारियल खुदाबादी लिपीअ जे फ़ाइदे में राय मथे लंदन मोकिलियो, पर ईस्ट इंडिया कंपनी मिस्टर बटन जे राय खे वज़न ॾिनो। हू मोकल वठी लंदन आयो। मुसलमान जी घणाई आहे, असांजो राज अञा हाणे हिते थियो आहे। अरबी लिपि न क़बूले, देवनागरीअ मां निकितल लिपि क़बूल कई वेंदी त गोड़ थींदो। इहो ख़्यालु रखे ईस्ट इंडिया कंपनी अरबीअ जे फ़ाइदे में हुकुम कढियो, पर हुकुम में भी अरबी लिपि करे लिखियो आहे, न कि सिंधी लिपि। अंग्रेज़नि जे उन वक़्त जे लिख पढ़ में सिंधी लिपीअ जी माना हुई देवनागरीअ मां निकितल खुदाबादी लिपि। जॾहिं 1853 धारे सिंधी ॿोलीअ लाइ अरबी लिपि स्कूलनि में सेखारणु शुरू कई वई त आम हिंदुनि सख़्त मुखालिफ़त कई ऐं सवाइ ॿिनि चइनि वॾनि शहरनि ते जिते सरकारी नौकरी लाइ केतिरा ख़्वान हुया, ॿियनि हिंदुनि जी केतिरा ई साल मुखालफ़त जारी रही ऐं 15 सालनि जे मुखालफ़त बैदि 1869 धारे सरकार खे सुधारियल हिंदू सिंधीअ में लाचार स्कूल खोलना पिया ऐं किताब छापाइणा पिया ऐं पोइ नेठि देवनागरीअ में दर्सी किताब सरकारी छपाया, जिन मां 1928 जा अॼु बि मौजूद आहिनि। त भाउरो हे कारण आहिनि, हे जानकारी तव्हांखे ॾिनी वई कि अरबी लिपि असांजे समाज जे मथां छो थोपी वई, छो मड़ी वई। हे सभु साबरमती सिंधी लोक सेवा समिति बम्बई पारां अप्रैल 1969 में
प्रकाशित थियो उन सां ऐं हिन खे संकलन करता आहिनि श्री दयाराम लेखवानी जबलपुर ऐं श्री गोविंद भागचंदानी नागपुर। धन्यवाद।